गडियल क़ौम जे जनरल असेंबली फ़लस्तीन के मुकम्मल मेंबरशिप ॾियण जो ठहराव मंज़ूर करे वरितो। 143 मेंबरनि ठहराव जे हक़ में ऐं 9 मेंबरनि मुख़ालफ़त में वोट ॾिनो। 25 मेंबरनि वोटिंग में हिस्सो न वरितो। गडियल क़ौम जी जनरल असेंबली फ़लस्तीन जे मुकम्मल मेंबर बणजण जी अहलियत तस्लीम करे वरिती आहे। UN जनरल असेंबली पारां सलामती काउंसिल खे ठहराव जी हिमायत करण जी सिफ़ारिश कई। हुकूमत जे निजकारी कमेटी खसारे में हलंदड़ 24 इदारनि खे ख़ानगाहिण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सदारत हेठि निजकारी कमेटी जे इजलास में इदारनि खे मरहलेवार ख़ानगाहिण जो प्रोग्राम पेश कयो वियो। पधिराई मूजिबि हुकूमत जो दायरो स्ट्रेटजिक ऐं ज़रूरी रियासती इदारनि ताईं महदूद हूंदो। PIA, फर्स्ट विमन बैंक, HBF, ज़रई तरक़ियाती बैंक, यूटिलिटी स्टोर्स कॉर्पोरेशन, बिजली जे विच कंदड़ कंपनियूं निजकारी फ़हरिस्त में शामिल आहिनि। नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि न थियूं त इज़ाफ़ी विदहोल्डिंग टैक्स ऐं लोड तोड़े डेटा ते 2.5% इज़ाफ़ी टैक्स लॻाई वेंदी। हुकूमत FBR खे नॉन फाइलर्स ख़िलाफ़ प्लान B ते अमल दरामद जे लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। ज़रीन मूजिबि नॉन फाइलर्स जे हर भेरे लोड कराइण ते वाधू टैक्स, मोबाइल ऐं डेटा लोड ते बि इज़ाफ़ी टैक्स आणण ते गौर कयो पियो वञे। नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि कराइण जी डेटा PT हवाले कई वई। 15 मई ताईं नॉन फाइलर्स जूं सिमूं बंदि न कयूं वयूं त FBR कंपनियुनि ख़िलाफ़ कार्रवाई ते गौर कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां आज़रबाईजान जे माहौलियात ऐं क़ुदरती वसीलनि बाबति वज़ीर मुख़्तार बाबाएफ जी मुलाक़ात। आज़रबाईजान जे वज़ीर नवंबर 2024 में बाकू में थियल COP29 कॉन्फ्रेंस में शिरकत जो दावतनामो सदर खे पहुचायो। सदर पारां कॉन्फ्रेंस जी कामयाब मेज़बानी जे लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो वियो। सदर जो माहौलियाती तब्दीली जे चैलेंज खे मोड़ण जे लाइ आलमी कोशिशुनि जी ज़रूरत ते बि ज़ोर। सदर आसिफ ज़रदारी चयो आहे त माहौल दोस्त टेक्नोलॉजी, वणकारी ऐं ग्रीन हाउस गैसेस जो ख़ारिज घटाइणो पवंदो। आलमी गर्मी पद ऐं मौसमियाती तब्दीली पाणी जी खोट जो सबबु बणिजी रही आहे। पाकिस्तान लखें एकड़नि ते तिमिर जा ॿेला पोखिया आहिनि। तिमिर जे ॿेलनि मां पाकिस्तान खे कार्बन क्रेडिट हासिल करण ऐं माहौलियाती तहफ़ुज़ में मदद मिलंदी। एक्साइज़ ऐं टैक्सेशन खाते पारां अनरजिस्टर्ड गाॾियुनि ऐं टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ मुहिम हलाइण जूं तयारियूं। सीनियर वज़ीर शहरजील इनाम मेमण चयो आहे त जाली नंबर प्लेट्स, अनरजिस्टर्ड ऐं टैक्स न ॾींदड़नि ख़िलाफ़ मुहिम शुरू कई वई आहे। जिन शहरनि गाॾियुनि जी रजिस्ट्रेशन रिन्यू ऐं टैक्स अदा न कयो आहे उहे तुर्त कराए वठनि। संदसि चवणु आहे त क़ानूनी घुरिजूं पूरियूं करण जे लाइ अहिड़ो क़दम खंयो पियो वञे। सिटी एक्साइज़ ऑफिस मां नंबर प्लेट्स हासिल कयूं वञनि। अवाम तकलीफ़ खां बचण जे लाइ हुकूमत सां सहकार करे। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार पारां रज़ाकाबाद पुलिस ट्रेनिंग सेंटर जो दौरो। एलिट फोर्स जे दस्ते पारां सलामी पेश। सिंध पुलिस जा जवान कंहिं बि हंगामी हालतुनि जो मुक़ाबिलो करण जे लाइ तयारु आहिनि। पुलिस जी कारकर्दगी वाखाण जोगी आहे। सूबे मां ॾोहनि जो मुकमल तौर ते ख़ात्मो आंदो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो तक़रीब ते ख़िताब। असांखे इंतिहाई क़दम खणण ते मजबूर न कयो वञे। सूबे में लोड शेडिंग बर्दाश्त न कई वेंदी। ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जी डेरा इस्माइल खान में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो 450 अरब रुपयनि खां वधीक ख़सारो आहे। वफ़ाक़ ते बिजली जी मद में 1510 अरब रुपयनि जूं रहतूं आहिनि। सूबे जा हक़ न ॾिना विया त तहरीक हलाई वेंदी। सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण जे हिदायतुनि ते मनशियात फरोशनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी। गुज़िरियल महीने दौरान हैदराबाद मां गिरफ़्तार थियल 7 जवाबदारनि खे अदालत पारां क़ैद ऐं ॾंड जी सज़ा। एक्साइज़ ऐं नारकोटिक्स वारे सूबाई वज़ीर शहरजील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत मुनशियात जे लानत खे ख़तमु करण जे लाइ पुरज़्म आहे। सज़ाऊं मुनशियात फरोशनि जे लाइ पैगाम आहिनि त ॾोहनि खे कंहिं बि रीति बर्दाश्त न कयो वेंदो। चवे थो अवाम शकी माण्हुनि बाबति वास्तेदार अख़्तियारनि खे इतलाह ॾिए। मुनशियात ख़िलाफ़ जंग में मुकमिल तौर ते कामयाबी माणण ताईं सुख सां न विहबो। सकरन वेझो भंड ऐं ज़रदारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ तकरार जो ज़ेन शाह जी सरपंची हेठि निबेरो। इल्ज़ाम हेठायल धुर मथां मजमूई तौर ते 4 करोड़ 43 लख रुपया ॾंड विधो वियो। फ़ैसिले मूजिबि ज़रदारी बिरादरी वारी धुर मथां 5 ॼणनि जे क़त्ल जो ॾोह साबित थियो। फ़ी खून जी बाह 70 लख रुपया ऐं वारसनि खे ज़मीन बि ॾिनी वेंदी। जहिड़े दौरान ज़ख़्मी थियलनि जे लाइ 93 लख रुपया ॾियण जो फ़ैसिलो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿारनि समेत 4 ॼणा ॿुॾी फ़ौत। हालानी वेझो महराब शाख में विंझंदे 4 ॿारड़ा ॿुॾी विया। 3 खे बचायो वियो। 10 वरियनि जो मोहम्मद गाॾई फ़ौत थी वियो।
सकरन वेझो वाटर कोर्स में वेंझण दौरान निंगरी शिफ़ा बिरोही हयाती विञाए वेठी। सन वेझो पानी भरण दौरान 15 वरियनि जी गुला खोसो पेर तिरकण सबबि खूह में किरी फौत। सेराणी लॻ ॻोठ बचल शोरो में 4 वरियनि जो हुसैन शोरो तलाउ में किरी फौत थी वियो। कंदकोट वेझो पुलिस पारां मुबैना मुक़ाबले दौरान मुग़वी निंगर अयाज़ पठाण खे बाज़ियाब करण जी दावा। पुलिस मूजिबि निंगर अयाज़ 25 ॾींहं अॻु अगवा थियो हो, जंहिंखे घेलपुर जे कचवार इलाइक़े मां बाज़ियाब करायो वियो आहे।